रहीम दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। दोस्तों जंहिं बि चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो सभ खां पहिरियां हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे त जीअं ईंदड़ असांजा ॿिया वीडियो बि तव्हां ॾे अचनि ऐं तव्हां असांजा हीअ वीडियो ॾिसो। दोस्तों अॼु असां पाण इंसर्ट मेन्यू जे अंदरि हाइपर लिंक जो इस्तेमालु सिखंदासीं। दोस्तों हाइपर लिंक खे इस्तेमालु करण जो मक़सदु हूंदो आहे त को ॿियो फाइल या का तस्वीर हिन माइक्रोसॉफ्ट वर्ड सां अटैच हुजे। अचो त ॾिसूं पाण अॼु हाइपर लिंक जो इस्तेमालु। दोस्तों सभ खां पहिरियां हिते असां कुझु बि लिखंदासीं। मां मिसाल तौर ते हाइपर लिंक लिखियो आहे, पर तव्हां हिन जॻह ते कोई ॿियो नालो ॾेई सघो था। उन खां पोइ हिन खे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ असां हाइपर लिंक ते क्लिक कंदासीं। हिन जी शॉर्टकट की Ctrl+K आहे। दोस्तों मां हाइपर लिंक ते क्लिक कयो, उन खां पोइ हीअ हिकु नओं डायलॉग बॉक्स खुली आयो आहे। हितां असां उहा लोकेशन चूज़ कंदासीं जिथां असां डॉक्यूमेंट सिलेक्ट खणूं। दोस्तों मां हिन जे अंदरि हिकिड़ो PDF जो डॉक्यूमेंट इंसर्ट कयां थो। इन खां पोइ सिलेक्ट डॉक्यूमेंट सिलेक्ट करे ओके जो बटन सिलेक्ट कंदुमि त दोस्तों तव्हां ॾिसो हिन जो रंग जेको आहे सो पीलो थी वियो आहे। हिन खे क्लिक करण सां असांजो क्लिक करण सां असांजो जेको लिंक हिन फाइल करायोसीं उहो फाइल खुली आयो। हीअ असांजो फाइल हुयो जेको असां लिंक करायोसीं। जॾहिं मां हिन ते ॾिसो दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर कंट्रोल पकड़े उन खां पोइ क्लिक कंदुमि त हथ जो निशान ठही ईंदो ऐं असांजो फाइल जेको आहे खुली ईंदो। दोस्तों तव्हां अॼोको वीडियो ॾिसो। हिन वीडियो जे अंदरि तव्हां हाइपर लिंक जो इस्तेमालु करणु सिखियव। ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे ऐं इनशाअल्लाह तव्हां असांजे चैनल मां घणो कुझु